काय असा पुछा कई इन सरमंद पी पुलिस ऑफिसर पुछा कि केर आज असा पुलिस वारा खोलियो त जी असा तो 50-60 ॼणा बाबा औज़ार सिधा असांजी माइन खे तशद्दुद कयो अथनि नंढड़ो बचड़ो असांजो निंड में उथारियूं खयूं हलिया विया असांजूं मोबाइलियूं सभिनी जूं खणी विया हिन पंहिंजे सरमंद पी चयनि बा मां पुलिस ऑफिसर आहे ते का ॻाल्हि न आहे असांखे सरमंद खपे सरमंद असां कढी खणी विया ज़ाल में हिकिड़े मासूम बचड़े जे करे 100 ॼणो आयो आहे अड़े चोर धाड़ेल त तव्हां हो हेतिरे मासूम बचड़े जे करे 50 ॼणो असांजे घर में आया हो ज़ाल में मारियो ख़ुदा जे ख़ौफ़ खां न थाटिजो कंहिंजो बचो खयूं अधु राति जो हलिया था वञूं सरमंद खे खयूं हलिया विया ॾाढा ई कयूं असां पंहिंजे ख़ुदा ते रखी वेठा आहियूं असांजी इहा आहे असांखे बचड़ो ॼण मुंहिंजो सर अॻ में सुहेल सारंग खणी विया उहो सेंट्रल जेल में आहे कराची उन ते अलाए केतिरा कूड़ा केस आहियूं उहो उते रहे पियो आहे हिनखे खणी विया आहिनि असांजो इहो मुताबिलो आहे त असां यार सरमंद खे छॾीनि हुननि जा केस कूड़ा ख़तमु कया बस असां इहे कमायूं खाऊं रोज़ पुलिस ऑफिसर आहे असांखे घरु पंहिंजो कोन्हे मसवाड़नि ते वेठा हा सरमंद पढ़ियल शागिर्द आहे पढ़ंदो आहे नौकिरी कंदो आहे ड्यूटी कंदो आहे हाणे ॿिए जेको शिकारपुर जो थियो 4 ॾींहं चारो ओॾायो ओजागो यको इहो 2-3 ॾींहं थकियल तबियत बि सही न 4 ॾींहं हेॾो शिकारपुर हुयो न अलाए छाजो इहो उन में वेलो हाणे असां महिरबानी करे असां जान छॾी असांखे पंहिंजा बचड़ा ॼण सुहेल ऐं मेहराण जा कूड़ा केस ख़तमु कया वञनि असांजी इहा आहे बसि सभिनी खां पहिरियां त मां अफ़सोस जो इज़हार कयां थी त सिंध अहिड़ो सूबो थी वियो आहे जेसीं ताईं तव्हां 4-5 मायूं वठी रोड ते नथा वियो त तव्हांजो लीगल मसइलो हल नथो थिए असांजो सिटिंग SSP साहिबु अचे थो ऐं आसरो ॾिए थो त माण्हू रिलीज़ कयो वेंदो असांखे लॉलीपॉप ॾिनो वियो आहे असीं रोडनि ते आहियूं असीं सम्झूं था त हीअ गैर आइनी गैर इख़लाक़ी अमल आहे ऐं असीं उनजी निदा कयूं पिया ऐं असीं अल्टीमेटम ॾिनो आहे मुंहिंजी जेका फैमिली आहे फैमिली जे तरफ़ां जेको 36 कलाकनि जो अल्टीमेटम ॾिनो वियो आहे अगरि पंहिंजी ज़ुबान ते पूरा नथा हलनि त असीं एहतिजाजनि जा दायरा वधाईंदासीं ऐं उनजी जेका आज़ादी आहे उहा बहाल बणाईंदासीं दिल चांडियो SSP हैदराबाद यकीन ॾियानी ॾियाराई आहे वीडियो जे साम्हूं उन इहो चयो आहे त 36 कलाकनि खां अॻु में मां तव्हांखे बग़ैर कंहिं केस लॻण जे माण्हू ज़ाहिर करे ॾींदुमि अगरि 36 कलाकनि खां अॻु में नथो करे ॾियां त 36 कलाक जीअं पूरा थींदा तव्हांजो छोकिरो तव्हां वटि अची जी मां शुक्रगुज़ार आहियां समूरी सिंध जी बल्कि समूरी दुनिया जी जेके गनी अमान यकीनन गनी अमान बि समूरी सिंध सां ऐं समूरी दुनिया सां मोहबत कंदड़ हुयो समूरी सिंध सां गॾु जेके वुकला बिरादर्स आहिनि उहे गनी अमान जे लाइ सरापा एहतिजाज बणिया पिया आहिनि ऐं यकीनन मूंखे यकीन आहे त गनी जंहिं इश्क में वियो आहे उन में सफलता माणे ज़रूरु मोटंदो 15-20 सालनि खां सिंध में इंसानी हक़नि जी जेका भञकड़ी थिए थी उन ते कोई बि न अदालती न एग्ज़ेक्टिव न कोई ॿियो निज़ाम आहे जेको उनजे ख़िलाफ़ु आवाज़ु उथारे त बिना ॾोह जे बिना सबब जे आइन ऐं कानून जी लताड़ थिए पई त केरु पुछण वारो ई न आहे शहरनि जा बि हक़ आहिनि त उते केरु ॻाल्हाइण वारो न आहे ॿुधण वारो जेकॾहिं को ॾोही आहे त उनखे अदालत में पेश कयो जेकॾहिं कोई ॾोह न कयो थिए त गैर कानूनी इलीगल डिटेंशन जी असां मुज़म्मत कयूं था त हिनखे फिलफोर जेको आहे बाज़ियाब करायो वञे गनी अमान चांडियो खे ॿिया जेतिरा बि सियासी कारकुन स्टूडेंट आहिनि सभिनी खे बाज़ियाब करायो वञे जंहिं तरीक़े सां जबरी गुमशुदगियूं हिते थियनि थियूं गनी अमान चांडियो सिर्फ़ु सोच ऐं हुन जी बुनियाद सां ॾिठो वञे त काफ़ी अरसे सां शागिर्दनि जे लाइ ऐं पंहिंजे सिंध जे लाइ आवाज़ु खणी रहियो जंहिं तरीक़े सां हुनखे खंबी गुम कयो वियो आहे असां हिन जबरी गुमशुदगी जे ख़िलाफ़ु आहियूं असां हुनजी बाज़ियाबी चाहियूं था हिन मामले में कराची बार एसोसिएशन पंहिंजे नौजवान वकीलनि सां गॾु तमामु नज़रियाती वकीलनि सां गॾु हिकु रैली जी कॉल ॾिनी आहे ऐं हुन रैली खां पोइ असां हींअर प्रेस क्लब ते मौजूदु आहियूं असांजी हिकु डिमांड आहे त गनी अमान चांडियो खे ऐं हुन जहिड़ा जेके असांजा नौजवान दोस्त आहिनि उन्हनि खे उन्हनि जी बाज़ियाबी थिए हुननि खे हिते असांजे दरमियान में खणी अची उन्हनि खे न सिर्फ़ु असांजे सुपुर्द कयो वञे बल्कि उहे सभु मामला जिन्हनि ते कानूनी तौर ते उन्हनि खे जवाबु ॾियणु खपे उन बाय द बुक हुन शइ खे फॉलो करणु खपे असां इन जे करे बार एसोसिएशन सिविल सोसाइटी प्रेस मीडिया स्टूडेंट्स असांजी जेके जागरदा तंज़ीम वारा आहिनि ऐं लेफ्ट साइड जा जेके दोस्त आहिनि उन्हनि सभिनी गॾिजी इन शइ लाइ अॼु लाइ अमल कयो आहे त असां हुनजी ॻाल्हियुनि में ॾींदासीं जेसिताईं बाज़ियाबी नथी थिए असां इन जे लाइ तमामु असांखे जे हद ताईं वञिणो हूंदो असां वेंदासीं ऐं असां अॼु बि चवण लाइ चऊं था त इनखे जल्द सां जल्द रिलीज़ कयो वञे जल्द खां जल्द सही गनी अमान खे रिलीज़ कयो वञे अॼु जी रैली जेकी कराची बार जे तवसुस सां कढी वई आहे जिन जो मक़सदु पूरे सिंध मां जेके जबरी गुमशुदगियूं आहिनि उनजी सभ खां पहिरियों त मज़म्मत कयां थो ऐं उनखां अलावा जेको गनी अमान चांडियो खे जंहिं हॉस्पिटल मां जंहिं तरीक़े सां उनजे नंढड़नि जे साम्हूं जंहिं तरीक़े सां ज़बरदस्तीअ सां बज़ौर बंदूक उनखे अगवा कयो वियो खयो वियो इन जी आउं सख़्तु लफ़्ज़नि में मज़म्मत कयां थो।
ऐं चवां थो त कानून ऐं इख़लाक़ जे दायरे में रही हर माण्हूअ खे इहो हक़ आहे त हू पंहिंजे सिंध ऐं सिंध जे माण्हुनि जे साथींदड़ नाइंसाफ़ियुनि जे ख़िलाफ़ु हू आवाज़ु उथारे ऐं उन्हनि जो आवाज़ु बणिजे। ऐं गनीअमान चांडियो जी हिन जिबरी गुमशुदगी जे ख़िलाफ़ु सभ खां पहिरियों कंडेम कयां थो, मुतालबो कयां थो त फिलफोर गनीअमान चांडियो खे आज़ादु करे ऐं सिंध जे माण्हुनि मां जेका गुज़िरियल 2-3 ॾींहंनि खां जेका सिंध सरापा एतिजाज आहे उन्हनि मां बेचैनी ख़तमु कई वञे। ये बदमाशी आहे, ह्यूमन राइट्स जे हवाले सां कमु कंदड़, समाजी तौर ते कमु कंदड़, उन्हनि खे जेको आहे हरासा कयो थो वञे, खंभियो थो वञे ऐं कानून आइन इजाज़त हरगिज़ नथो ॾिए त कंहिं माण्हू खे तव्हां ईअं बिला वजह कंहिं इल्ज़ाम हणी करे खणो, छाकाणि कोर्टूं हिते खुलियल आहिनि, अदालतूं खुलियल आहिनि, अदालतूं खुलण जो को बि जवाबु न आहे। तंहिं करे असां अहिड़ी जारियत खे, अहिड़ी बदमाशी खे मुकमल रद्द कयूं था, कंडेम कयूं था। अॼु असांजी पढ़ियल लिखियल वकिला बिरादरी सॼी हिन मामले ते निकिती आहे। पहिरें ॾींहुं बि असां पंहिंजे दोस्तनि समेत जंहिं ॾींहुं ख़बर पई असांखे त हिते बि आयासीं ऐं उनजी अधी भेण सां गॾु जेको आहे थाणे फिरोज़ाबाद ते वियासीं FIR कटाइण लाइ ऐं एप्लीकेशन मूव कईसीं। अॼु गॾियल तौर ते कराची ॿार वारनि एसोसिएशन तरफ़ां जेको आहे प्रोटेस्ट कयल हो ऐं जंहिंमें असां शिरकत कई आहे। असां मुतालबो कयूं था त पूरी न रुगो सिंध जेके इहे अगवाकारी कई थी वञे, कानून ऐं आइन खां भला थी करे माण्हुनि खे अगवा कयो थो वञे, इहा फौरी तौर ते बंदि कई वञे, छाकाणि इहा वायोलेशन आहे, कानून ऐं आइन जी वायोलेशन आहे। सख़्तु नोटिस वठणु खपे, हिन नौजवान खे फौरी तौर ते आज़ादु करणु खपे।